जी बिल्कुल पूरे मुल्क जी मटियारी में भी करबला के शहीदन जो चहलम वे अक़ीदत एहतराम से मल्हायो पियो वञे। मटियारी में मरकज़ी जो सालाना मरकज़ी मातमी जुलूस है वो दरगाह सखी हाशिम शाह का जवान अयाज अली कुरैशी मोहसिन अली ख़ासके अली जी अगवाणी में जो बरामद किया वियो है, जो मुख़्तलिफ़ रवायती रस्तन का थींदो करे जो वापसी मरकज़ी हाशमी इमाम बारगाह ते जो इख़्तिताम पज़ीर थींदो। इन मरकज़ी मातमी जुलूस में जो केतिरियूं जो ज़ुलजनाऊं अमारियूं जेके सेजूं इन खां अलावा झूला जो पिणु जो कढिया विया आहिनि। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां सिक्योरिटी हवाले सां SSP मटियारी पारां जो मटियारी समेत पूरे ज़िले अंदरि जेके नंढनि वॾनि शहरनि में जेके मातमी जुलूस बरामद कया विया आहिनि उन्हनि खे जेको सिक्योरिटी इंतज़ाम उन्हनि जे हवाले सां इंतिहाई जो सख़्तु कया विया आहिनि। हिन वक़्तु असीं जेको मौजूदु आहियूं हिन मातमी जुलूस में, जिते जेको हिन मातमी जुलूस में जेके मोमिनीन आहिनि खां वीचार वञूं त उन्हनि जो जेको छा चवणु। ज़ैनब सलाम अलैहा जी सुन्नत असां अदा करे रहिया आहियूं, जेको पहिरें साल मौला हुसैन खे जे चहलम ते साइण खे अचणु कोन ॾिनो। अॼु ॿिए साल खां पोइ साइण शुरू कयो आहे, जेके असां उनखे बरक़रार रखंदे उहे छबियूं कढियूं आहिनि, बरामद कयूं आहिनि। अमारियूं बि हर साल हितां निकिरंदो आहे। सिक्योरिटीअ जा इंतज़ाम बहितर आहिनि, टाउन वारनि जो बि सुठो तावन रहियो आहे। बाक़ी वापडा वारनि खे शाबाश हुजे, कल्ह खां वठी कॉन्टेक्ट कयोसीं पर कोन आया। तारुन करण आई मैं तेरी लाश ते रोई नहीं अज रोअण आई आहियां। ये चहलम है मंसूर सैयदा ज़ैनब सलाम अलैहा सां जंहिंखे पंहिंजे भाउ जे लाश ते रोअण न ॾिनो वियो। पाक बीबी पंहिंजी क़ैद कटे जेॾी महिल आई आहे उन पाक साइण अची मौला हुसैन जो मातम करायो आहे, उन आज़ादारी बर्पा कई आहे। हीअ उन सिलसिले में जुलूस अज़ा बरामद थियो आहे जेको तव्हां ॾिसो पिया। अॼु झर झंग या हुसैन आहे, झर झंग हुसैन हुसैन आहे, त उहो फ़क़ति हिकिड़ो सैयद सजाद जे करे, हिकिड़ो साइण ज़ैनब सलाम अलैहा जी महिनत जे करे। असां सां हर लिहाज़ खां पुलिस हुजे, टाउन हुजे, उन्हनि जो सभिनी जो बहितरीन नमूने सां ताउन आहे। DHO हुजे, सभिनी जो बहितरीन ताउन। पूरी दुनिया जियां पूरे मुल्क जियां असांजे शहर मटियारीअ में बि नवासे रसूल फर्ज़ंदे अली बतूल मौला इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो चहलम ऐं शुहदाए करबला जो चहलम इंतिहाई अक़ीदत एहतराम सां मल्हायो पियो वञे। रसूल ख़ुदा जो फरमान आहे त अहब अल्लाह मन अहब हुसैन आहे। जेको हुसैन अलैहिस्सलाम सां मोहबत करे थो अल्लाह उन सां मोहबत रखे थो। हीअ आज़ादारी, हीअ मातम, हीअ मजलिसूं, हीअ काफ़िला इमाम हुसैन अलैहिस्सलाम सां मोहबत जो सबूत आहे। साइण ज़ैनब सलाम अलैहा जी सुन्नत जी पैरवी कंदे असां हर साल ही मातमी जुलूस बरामद कंदा आहियूं। अॼु उमारियुनि जो जेको आहे सो मरकज़ी मातमी जुलूस बरामद थियो आहे। पंहिंजी भेण जो अरमान हो पंहिंजे भाउ जे हवाले सां अॼु हर तरफ़ जेको आहे या हुसैन आहे, हुसैन जो सदाऊं बुलंद आहिनि। अॼु मटियारी मां मरकज़ी मातमी जुलूस दरगाह सखी हाशिम शाह बरामद थियो आहे। तमामु त जेको आहे सो इंतज़ामात मुकमिल कया विया आहिनि। असां तव्हां क़यामत जेको आहे साइण खे पंहिंजो पुरसो ॾींदा रहंदासीं। अॼु चहलम जे हवाले सां हूअं त इमाम हुसैन जो जॾहिं बि चहलम थींदो आहे त जेके इमाम हुसैन जा मञण वारा आहिनि उहे करबला वञी करे इमाम हुसैन खे पुरसो ॾींदा आहिनि, पर जेके नथा वञी सघनि उहे वरी पंहिंजनि शहरनि में, पंहिंजनि मुल्कनि में सभु मल्हाईंदा आहिनि। बसि ऐं हिकिड़ो शेर, हिकिड़ो बसि मौला जो शेर आहे, जोशमली आबादी जो शेर आहे ऐं इमाम हुसैन जी मोहबत में हुन चयो आहे, उहो तव्हांखे ॿुधायां थो त साबित कर दिया ये तूने ए दिलावर आदमी, जिंदगी क्या मौत से लेता है टक्कर आदमी, काट सकता है रगे गर्दन से खंजर आदमी, लश्करों को रोन सकते हैं 72 आदमी।